नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु शहबाज़ स्टूडियो मुस्लिम टाउन कोटड़ी में आसा आल सिंध संगीतकार एसोसिएशन जी गॾिजाणी ऐं इफ़्तार पार्टी थी गुज़री। जी नाज़रीन, रिपोर्ट मीर खोसो जे मुताबिक़ अॼु शहबाज़ स्टूडियो मुस्लिम टाउन कोटड़ी में आसा आल सिंध संगीतकार एसोसिएशन जी गॾिजाणी ऐं इफ़्तार पार्टी थी गुज़री, जंहिंजी सदारत आसा जे बानी चेयरमैन उस्ताद अब्दुल गफ़ूर सूमरो साहब जेको पाण गवैयो बि आहे ऐं संगीतकार बि आहे वॾो उन कई। इन गॾिजाणी जो महिमान ख़ासि उस्ताद फ़तह अली ख़ान हो। इन गॾिजाणी में तनज़ीम साज़ी पिणु कई वई, जंहिंमें फ़नकार सिकंदर बुर्दी, ज़िले ॼामशोरे जो सदर दानिश मंज़ूर फहीम, नायब सदर ज़िले ॼामशोरे जो लियाक़त अली सहारण, साबिक़ा सदर ॼामशोरे जो फ़नकार माशूक अली खोखर मेंबर, फ़कीर अब्दुल रहीम चन्नो, मिस्किन बरकत अली वधो जेको शाइर ऐं फ़नकार आहे। इन्हनि सभिनी पोइ कारकर्दगी ते नज़रसानी कई ऐं तनज़ीम खे मज़बूत करण जे लाइ राय अमल जोड़ियो वियो। आसा जे चेयरमैन चयो त सिंध जे फ़नकारनि जी पोइवारी करणु आसा जो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे ऐं असां पंहिंजे फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि यानी कलमकारनि जी तमामु घणो कमु कयो आहे। लॉकडाउन में फ़नकारनि खे कल्चर खाते खां मुआवज़ो वठी ॾिनी आहे। उन्हनि जी हर वक़्तु ॾींहुं राति उन्हनि जी मदद कई आहे ऐं असां वधीक आसा खे बहितर करण जी राय अमल जोड़ी आहे। असांजी इहा वॾी कामयाबी आहे आल सिंध संगीतकार एसोसिएशन जी, जो कराची खां कश्मीर ताईं हिकिड़ा फ़नकार माण्हू थी करे जेको आहे सो असां वॾियूं तंज़ीमूं जेको आहे सो ॾिठियूं आहिनि, सियासी तंज़ीमूं ॾिठियूं आहिनि, वॾी वॾी पॉलिटिकल तंज़ीमूं, पर इहा वाहिद तंज़ीम आहे फ़नकारनि जी जेका कराची खां कश्मीर ताईं जुड़ी चुकी आहे ऐं हर ज़िले में असांजा उहिदेदार ऐं डिवीज़नल ऐं ज़िलई ऐं तालकाई पार्टियूं आहिनि ऐं वाहिद असां फ़नकार माण्हू आहियूं जिन्हनि सॼी उमिरि वञी असां ॿियनि जी महिमानी खाधी आहे, सॼी उमिरि वञी महिमानी खाधी आहे। उहे असां अॼु फ़नकारनि जेके असां मेज़बानी पिया कयूं ऐं महिमाननि खे घुरायूं पिया, इज़त पिया ॾियूं माण्हुनि। सो इहा बि असांखे हिकिड़ी तहज़ीब ऐं इहो असांजो प्लेटफॉर्म आहे आल सिंध संगीतकार एसोसिएशन, जंहिं असांखे इहो सेखारियो आहे त रुॻो महिमान न मेज़बान बि थियो ऐं हिकिड़ी तहज़ीब जोड़ी ॾिनी आहे असांखे ऐं हिक ॿिए सां गॾु रहण जो सलीक़ो सेखारियो आहे। हीअ असांजो प्लेटफॉर्म आहे जेको हिन जोड़ियो आहे। इहा असांजी वॾी कर्मवादी आहे। मां साईं जन खे नारजे साहिब जन खे चवंदुसि त आजियाणी थोरे ॿिनि लफ़्ज़नि जे लाइ आजियाणी बाबा वारनि खे आजियाणी किताब जे लाइ साईं महिरबानी साईं शुरू खां वठी रही आहे ऐं इहे ॿ टे डिकेड पुराणी साईं गफ़ूर साहिब सां मुलाक़ात हुई में असांजो सेखारण जे हवाले सां बि साईं उन वक़्तु जेको बिस्मिल्लाह कईसीं उन में साईं उन में पाण हुयो असांजो ऐं सुठी सोच सुठो ख़्यालु हमेशह परवान चढ़ंदो ऐं मनफ़ी ख़्याल जेके हूंदा आहिनि, मनफ़ी कम जेके आहिनि उहे वक़्त सां गॾु ख़तमु थी वेंदा आहिनि। नापुख़्तगी जेका माण्हूअ जी आहे सोच जी, उन में बि उनखे बि ख़तमु थियण में, उनखे ख़तमु करण में जिदोजहद ऐं स्ट्रगल जी ज़रूरत आहे। उहा फ़नकार लॾे में बि काफ़ी शयूं आहिनि जेके असां उन ते ॻाल्हाए सघूं था, पर मनफ़ी ॻाल्हाइण खां बहितर इहो हूंदो आहे जो पॉज़िटिव ॻाल्हि आहे, पॉज़िटिव सोच आहे। त पॉज़िटिव सोच जे हवाले सां जेका साईं हिमत ॿधी आहे त साईं जी वॾी महिरबानी।